पोइ उन्हनि जा उहे लेखक उहे न आहिनि थींदा, उहे उन्हनि जूं जेके पॉइंटियूं कम हूंदियूं आहिनि उहे उनजूं यादि कंदा आहिनि। त अहिड़े नमूने सां पेटीअल जो जेको आइन आहे उहो साईं सिकंदर सिजड़े खे बि यादि आहे, किथां किथां मूंखे बि यादि आहे। जेके पेटीअल में चुरऊं फुरऊं था, जेके पेटीअल जी तंज़ीम खे असां घणो टाइम ॾिनो आहे, साईं अब्दुल फताह काके पुटु हुनखे बि उहो कानून यादि हूंदो, उहो पेटीअल जो आइन यादि हूंदो। आइन यादि करणु ॿी ॻाल्हि आहे, आइन जो ख़ालिक़ सॾाइणु ॿी ॻाल्हि आहे। जेके दोस्त असांजा आइन जी ॼाण रखनि था उनखे गोश गुज़ारिश थी कजे त जीअं तव्हांजो हाज़मो दुरुस्त आहे त ख़ुदा जे वास्ते पंहिंजे हाफ़िज़ खे बि कमज़ोर न कयो, हाफ़िज़ खे बि दुरुस्त कयो। जॾहिं इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट वेझो माज़ी आहे, 3 या 4 साल थींदा, तव्हांखे विहारे थी ऐं तव्हां खां फ़ैसिला वठे थी त तंहिं महिल इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट सही थी करे। जॾहिं सखर जी इलेक्शन थिए थी ऐं हिकु वोट ते खटियल आहे ऐं ॿिए वोट जे विच ते ठपो लॻल आहे, उन लाइ बि इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट जॾहिं सलाहूं थी वठे त साईं निशान जो ते 3 हिसा निशान ते आहे, 1 हिसो हेठि आहे, तंहिं महिल बि इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट खे उहे माण्हू कानूनी सलाहूं ॾियनि था त इहे सही आहिनि, उन्हनि सां फुल राब्ते में आहिनि। ऐं इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट जंहिं महिल उनखे पंहिंजे ऑफिस में विहारे थी त पेटीएल जी इलेक्शन जो सॼो कारवार उहे माण्हू हलाइनि था ऐं इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट मेंबर साज़ी थी करे उन ते इंडस्ट्री डिपार्टमेंट पंहिंजो मोनोग्राम थी हणे ऐं उहा चए थी त जेके मेंबर साज़ी फार्म आहिनि उहे तव्हां टीओस खां सही कराए जमो करायो ऐं उन्हनि सॼे कारवार जी अॻुवाणी उहे ई माण्हू जेके हाणे आइन जा माहिर सॼा उहे ई माण्हू कंदा। तंहिं महिल इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट ठीकु हुई ऐं हाणे इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट ठीकु न आहे। हाणे बि जेकॾहिं इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट सॼी इलेक्शन कमीशन हुननि खे सुभाणे ॾेई छॾे त इहे ई माण्हू चवंदा त इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट जो फ़ैसिलो असांखे क़बूलु आहे। जॾहिं फ़ैसिलो हमेशह ईअं थींदो आहे त बाबा चेयरमैन ऐं मेंबर अॻे दफ़े इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट कोर्ट जी मार्फत इलेक्शन कमीशन ठाही जंहिंमें साईं इंतज़ार सलगिरी ऐं असां गॾु हुयासीं। हाजी शफ़ी मोहम्मद सटे साहिब जो अलहदा ग्रुप हुयो त उते चेयरमैनी ऐं वाइस चेयरमैनी साईं इंतज़ार सलगिरी ऐं असांखे मिली, सेक्रेटरी ऐं मेंबरी साईं हाजी शफ़ी मोहम्मद सटे साहिब खे मिली ऐं हिकु जेका मेंबरी हुई उहा पिटिशनर साईं अतीक रहमान सोलंकी साईं आरिसर साहिब खे मिली। हाणे बि त उन प्रैक्टिस ते अमल थियो आहे। चेयरमैनी ऐं मेंबरी हुन साईंनि खे मिली आहे, 2 उहिदा असांखे मिलिया आहिनि, हिकु पिटिशनर खे मिलियो आहे। जेकॾहिं अञा बि दोस्त चवनि था त होॾे 3 आहिनि असां 2 त मां हिन फोरम ते उन्हनि दोस्तनि खे अपील थो कयां त जेकॾहिं तव्हां हे असांजा मिलियल 3 उहिदा खणो था असांखे चेयरमैनी मेंबरी ॾियो था त असांखे ईअं बि क़बूलु हूंदो। पर जेको इंडस्ट्री डिपार्टमेंट लेटर कढियो आहे ख़ुदा जे वास्ते उन लेटर खे उन ते अमल करे पेटीएल जो जेको इलेक्शन जो जेको प्रोसेस आहे उनखे पाए तकमील ते पहुचायो। हे जेको 10 तारीख़ ते मॉनिटरिंग इलेक्शन कमीशन जो बि ओथ आहे ऐं सेंट्रल इलेक्शन कमीशन जो बि ओथ आहे। मां साईं गाज़ी खान जवालीअ खे ऐं पेटीएल जे साबिक़ु मरकज़ी सदर साईं गुलाम रसूल महर साहिब खे ऐं उनजे दोस्तनि खे हिन फोरम तां अपील थो कयां त सभु अनाऊं ख़तमु करे 10 तारीख़ ते जेको असांजो हलफ़ थिए थो मॉनिटरिंग इलेक्शन कमीशन जो, सेंट्रल इलेक्शन कमीशन जो, अचो त सभु पाण में गॾिजी वेही करे उनखे हलफ़ खणायूं ऐं उन्हनि जे हलफ़ में शरीक थियूं ऐं उन्हनि खे चऊं त हाणे तव्हां आज़ादु नमूने सां इलेक्शन जो जेको प्रोसेस आहे उनखे तव्हां पाए तकमील ते पहुचायो। बाक़ी दोस्त चवनि था तहरीक, बाबा तहरीक त असांजी हले थी, असां तहरीक ख़तमु त कोन कई आहे, असांजी तहरीक हले थी, तहरीक ख़तमु कोन कई आहे। हाजी साहब मरण घड़ी ताईं बुख हड़ताल जो ऐलान कयो, मथां रमज़ान शरीफ़ अचे पियो, पर के ख़ैर ख़्वाह दोस्त हाजी साहब जे ॻोठ पहुता चवंदो बाबा तव्हां इहो बुख हड़ताल जेका मरण घड़ी ताईं आहे उहो ऐलान वापसि वठो। त हाजी साहब उहो ऐलान वापसि वरितो आहे ऐं जेका तहरीक आहे उहा मुख़्तसिर अरसे जे लाइ उनखे मोखर कयो आहे, माना जेको रमज़ान शरीफ़ हुयो उन जे लाइ उनखे मोखर कयो आहे। हाजी साहब हाणे जीअं वापसि ईंदो त असांजी जेका तहरीक जिथे ख़तमु थी आहे त असां तव्हां सभिनी दोस्तनि खे वरी तकलीफ़ ॾींदासीं। उहो साईं अतीक वटि तकलीफ़ ॾिनीसीं, टंडे साईं पंहिंजो हाजी साहब वटि तकलीफ़ ॾिनीसीं, हैदराबाद में तकलीफ़ ॾिनीसीं। वरी सभु दोस्त गॾिजी करे कोशिशि कंदासीं त असां उन पंहिंजी तहरीक खे उन जाइ खां वरी शुरूआत कयूं, अॻिते वधायूं, उस्तादनि जा जेके मसइला आहिनि उहे हल थियनि। असांजो जेको मसइलो आहे हब ऐं क्लस्टर वारो वॾो मसइलो आहे,
हाणे इन ते असांखे एतमाद न वरितो वियो आहे। अॻ में असां सां इहा ॻाल्हि कई वई त हब ऐं क्लस्टर जेके थींदा उहे यूसीएम में हिकिड़ो स्कूल थींदो या 2 स्कूल थींदा, पर उहे हेडमास्टर थींदो जेको प्राइमरीअ मां सर्विस इंस्ट्रक्टर जी मार्फत 17 ग्रेड में ईंदो, उन खे उते हेडमास्टर कयो वेंदो। ऐं पसगिरदाई वारा जेके स्कूल आहिनि उन प्राइमरी जेको चीफ हेडमास्टर हूंदो उन जे जेको अंडर में हूंदा, उनजी पघार बि उतां थींदी, उनजी बदिली जा प्रोपोज़ल बि उतां ठहंदा, उनजे जीपी फंड वग़ैरह जा बि हर शइ उतां थींदी, उनजा सर्विस बुक बि सही उहो जेको आहे चीफ हेडमास्टर कंदो। पर हाणे ॿुधण में थो अचे त असांजे मथां साॻा ई जेके असांजा सेकेंडरी जा ॿाहिरि आहिनि उहे मुक़ररु कया था वञनि ऐं असांजे प्राइमरीअ खे अञा ताईं उहो सर्विस इंस्ट्रक्टर नथो ॾिनो वञे। असां इहा सरकार खां घुर कई आहे, कंदासीं बि त सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे सर्विस इंस्ट्रक्टर ॾेई जेका हब ऐं क्लस्टर वारा स्कूल आहिनि उते जेको असांजो चीफ हेडमास्टर जी जेका पोस्ट आहे जेका प्राइमरी में थियणी आहे निज, उन्हनि खे उते उहो जेको आहे सो मुक़ररु कयो वञे। असां जूं ॿियो जेके पंहिंजो सर्विस इंस्ट्रक्टर वारो जेका समरी फिनांस डिपार्टमेंट वटि पई आहे ऐं असांजी इनिशियल अपॉइंटमेंट वारी जेका समरी उते पई आहे ऐं असांजे इम्तियाज़ उमरानी जेको असांजो हिन ज़िले सां तालुक़ु रखे थो उनजी समरी उते सरकार वटि पई आहे, इल्तवा जो उते शिकार आहिनि। असांजी कोशिशि आहे त उन असां पंहिंजी तहरीक खे कंटिन्यू करे असां इहे जेके रहियल मसइला आहिनि उहे हल करायूं। पर मां अॼु तव्हां दोस्तनि जी मार्फत उहे जेके असांजा दोस्त आहिनि असांजो को बि पाण में इख़्तिलाफ़ु कोन्हे को, असां जेको ज़मीननि ते जहिड़ो कोन्हे को नज़रियाती इख़्तिलाफ़ आहिनि। जेकॾहिं दोस्तनि खे मां हिकिड़ी गुज़ारिश थो कयां त जेकॾहिं तव्हां उहिदा ख़तमु थी विया आहिनि, उहिदा हाणे मुंहिंजे वस में कोन्हनि त को मां तव्हांखे उहिदा बहाल कराए ॾियां या साईं अतीक रहमान सोलंकी जे वस में आहिनि त उहो तव्हांखे उहिदा बहाल कराए ॾिए, न वरी तव्हांजे वस में त तव्हां अहिड़ा इजलास घुराए पंहिंजे पाण खे बहाल कराए सघो था। कंहिंजे वस में कोन्हे को, कोर्टनि इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट जिथे तव्हां असां रजिस्टर्ड आहियूं उन्हनि तव्हां असांजा उहिदा ख़तमु करे छॾिया आहिनि। हा, तहरीक हली सघे थी, तव्हां असां अचो त सभु गॾिजी करे 10 तारीख़ ते इलेक्शन कमीशन खे हलफ़ खणायूं, पोइ फ़र्द जी हैसियत में PTLF जे साबिक़ु उहिदेदार जी हैसियत में जंहिंमें हाजी शफ़ी मोहम्मद सटियो बि हूंदो, सिकंदर जतोई बि हूंदो, साईं गुल मोहम्मद बि हूंदो, साईं बादल दल बि हूंदो, साईं अतीक बि हूंदो, होॾो मां हुनखे गुज़ारिश थो कयां त भले साईं गुलाम रसूल महर बि हुजे, पीर मुज़फ़र बि हुजे, हुनजी जेका कैबिनेट साबिक़ु कैबिनेट आहे उहा बि हुजे, PTLF जी ऑफिस में दोस्ताणे माहौल में वेही करे असां तहरीक जो ऐलान करे सघूं था गॾियल नमूने सां थिए। माज़ीअ में ईअं थियो, हिकु पासे जो सदर साईं हाजी शफ़ी मोहम्मद सटियो साहिबु हो, उनजो जनरल सेक्रेटरी साईं धरपाली साहिबु हो ऐं ॿिए पासे ॾांहुं सदर साईं इंतज़ार शरगीरी साहिबु हो, उनजो जनरल सेक्रेटरी मां हुउसि। नौजवान दोस्तनि हिकिड़ी तहरीक हलाई, पोइ नौजवान दोस्तनि टियाकुड़ी कई त बाबा तव्हां पंहिंजो अनाऊं छॾियो, को बि उहिदेदार न हुजे, उहिदेदार को बि न हुजे, जेके पाण मां आहियूं कुल फ़र्द हुजूं, पाण तहरीक हलायूं। डिसंबर जो महीनो, 1 महीने जे अंदरि 2 दफ़ा सिंध जे प्राइमरी उस्तादनि ते लाठी चार्ज थी, टियों त उहो लाठी चार्ज थियणु वञे पई। असां सभु अनाऊं सभु इख़्तिलाफ़ ख़तमु करे असां रोड ते हाजी शफ़ी मोहम्मद बि वेठो, साईं गुलाम रसूल बि वेठो, साईं इंतज़ार बि वेठो, सिकंदर जतोई बि वेठो, सभु दोस्त वेठासीं। सरकार खे ख़बर पइजी वई त हे सभु हिक पेज ते आहिनि ऐं पोइ असांखे सरकार कंहिं नमूने सां घुरायो। चीफ सेक्रेटरी सां मुंहिंजी मुलाक़ात थी, चीफ सेक्रेटरी उन ॾींहुं ई असांजी मीटिंग तलब कई, उस्तादनि जा जेके मसइला उहे मसइला हल थी विया। जेकॾहिं असांजा दोस्त असांजा भाउर आहिनि, असांजा साईं आहिनि, असांजे अखियुनि जो नूर आहिनि, असांजो उन सां ॿियो को बि इख़्तिलाफ़ कोन्हे को, सभु अनाऊं ख़तमु करे उन इलेक्शन कमीशन वारे हलफ़ वारे ॾींहुं PTLF जी ऑफिस में अची पाण दोस्ताणे माहौल में वेही करे गॾिजाणी घुरायूं। उन गॾिजाणीअ में उहो इलेक्शन प्रोसेस बि हले, जेके उस्तादनि जा रहियल मसइला आहिनि उन्हनि मसइलनि ते जेकॾहिं का गॾियल तरीक़ा हलाइजे त जेके उस्तादनि जा रहियल मसइला तव्हां असां हल कराए ऐं जॾहिं इलेक्शन में वञूं त तव्हां असां उस्तादनि वटि सुरखुरू थी वञूं। बाक़ी जेके असांजूं पंहिंजो वधीक जेके मसइला आहिनि, जेके इलेक्शन जे बारे में आहिनि, जेके ॿियूं शयूं आहिनि, उहे इंशाअल्लाह ताला इलेक्शन कमीशन इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट हुनखे हलफ़ खणाईंदी, उहे पंहिंजो कमुकारु शुरू कंदा। मथां कंहिंजे ज़हन में हुजे त इलेक्शन कान थींदी, को इलेक्शन को भॼे, को हीअं थिए, बाबा इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट कंहिं बि सूरत में इलेक्शन कराईंदी ऐं असां बि उनखे गुज़ारिश कंदासीं जेके दोस्त हिते वेठा आहियूं त उहा इलेक्शन लाज़मी थिए, इलेक्शन खां कोई बि न भॼे। हे 2025 असांजे मथां इल्ज़ाम आहे त सिकंदर जतोई वारा इलेक्शन खां भॼनि था, हीअं था कनि। हाणे बि मूं ते घणा फोर्स आया त बाबा तूं हिकिड़े मेंबर तो हथु खण, बाबा मां मेंबर तो हथु छो खणां? मूंखे जेके 3 माण्हू पंहिंजा मिलिया आहिनि उन्हनि जे 3 जे मेंबरी त छा, पर जेकॾहिं मूंखे को दोस्त मंज़ूर चांडियो वाइस चेयरमैन मिलियो आहे, मंज़ूर जे मीम लफ़्ज़ तां बि मां हथु खणण जे लाइ तयारु न आहियां। जेकॾहिं मूंखे साईं गुलाम मुर्तज़ा भंगवार मिलियो आहे त गुलाम मुर्तज़ा जे मीम लफ़्ज़ तां मां हथु खणण जे लाइ तयारु न आहियां। ममताज़ शाह मिलियो आहे त ममताज़ शाह जे बि मीम लफ़्ज़ ते मां हथु खणण जे लाइ तयारु न आहियां। मां कंहिं बि दोस्त सां ठगी न कंदुसि। जेके 3 दोस्त मूंखे मिलिया आहिनि उहे आहिनि, उहे बरक़रार रहंदा, उन्हनि में का बि तब्दीली न ईंदी। वरी असांखे चयो वियो त मॉनिटरिंग में
तव्हां जेके दोस्त कया आहिनि उन तो हिकिड़े दोस्त तो हथु खणो तॾहिं बि मामला ठही सघनि था। मां चयो इन लाइ जेकॾहिं तव्हां असां सां अगम ॻाल्हायो आहे त असां वटि दोस्त काफ़ी हुया त असां दोस्तनि मां ज़िले में रदो बदल करे सघूं पिया। क्लियर थो चवनि था त हाणे परदीप मां हथु खणो बाबा, परदीप जे पे लफ़्ज़ तो हथु न खणंदासीं। जेको फ़ैसिलो थी वियो आहे उहो ई फ़ैसिलो हूंदो, का बि उन में लचक कान हूंदी। तव्हांखे गुज़ारिश था कयूं, जॾहिं तव्हां सिंध जा उहिदेदार रहिया आहियो, सिंध जा सदर रहिया आहियो, सिंध जो जेको बि आम उस्ताद, उहो प्रदीप हुजे, उहो मुजीब हुजे, उहो अमाला लखीअ वारो हुजे, उहे जेके तव्हांजा GM होत हुजे, सभु तव्हां असां कुल पाण में भाइर आहियूं, कुल पाण में हिक ॿिए जा दोस्त आहियूं। PTLF जी तंज़ीम जे हवाले सां कुल पाण हिकिड़े ईअं सम्झो त पीउ माउ जो औलाद आहियूं। इहे छाजो फ़र्क़ु, इहे छाजा जेको आहे सो एतिराज़ त फिराणो न हुजे, टीरो न हुजे, मटीरो हुजे। उहो बि जेके मॉनिटरिंग कमेटीअ में तव्हांजा दोस्त आया, निसार मेमण आयो आहे, मुख़्तियार सोलंकी साहिबु आयो आहे, ॿियो हिकिड़ो को दोस्त आयो आहे, उहो बि असांजे सिर जो साईं आहे। तंहिं हूंदे तव्हांखे बि असां जन दोस्तनि खे क़बूलु कयो, असां तव्हां जन दोस्तनि खे क़बूलु कयो आहे। कुल पाण में भाउर आहियूं, का बि लचक न थी ईंदी, न कंहिं दोस्त जे असां नाले तां हथु खणंदासीं। तंहिंजे करे तव्हांखे वरी बि हिन प्लेटफॉर्म तां गोश गुज़ारिश थो कयां, अपील थो करियां त तव्हां अचो, इलेक्शन जे प्रोसेस में अचो। ॿियो दोस्तनि इहा बि ॻाल्हि कई त जेके इलेक्शन कमेटियूं आहिनि उन्हनि इलेक्शन कमेटियुनि ते बि दोस्त ॻाल्हाइनि हिन प्लेटफॉर्म तां। इहा बि उनखे ॻाल्हि थो कयां त मथां चवनि त अतीक रहमान वारा, सिकंदर जतोई वारा इलेक्शन कमीशन को भॼनि था, इलेक्शन को भॼनि था, प्रोसेस को भॼनि था, हाजी शफ़ी वारा इलेक्शन जे प्रोसेस को भॼनि था। बाबा, इलेक्शन कमीशनियूं ममताज शाह जी इलेक्शन कमीशन बि तालकनि ज़िलनि जूं इलेक्शन कमीशन जोड़ियूं हुयूं, ऐं साईं हाजी अशरफ बिरोही जी इलेक्शन कमीशन बि तालकनि ऐं ज़िलनि जूं इलेक्शन कमीशन जोड़ियूं हुयूं। हा, पाण जेके स्टेक होल्डर आहियूं, हाजी शफ़ी मोहम्मद सठियो आहे ऐं गुलाम रसूल महर आहे, सिकंदर जतोई आहे, तव्हांजो को ॿियो दोस्त आहे, 5 दोस्त तव्हां विहारिजो, 5 दोस्त असां विहारींदासीं। सॼी सिंध तव्हां असांजे साम्हूं आहे न, त वेंदासीं त बाबा इलेक्शन कमीशनियूं ममताज शाह हेठि आहियूं, हे दुरुस्त आहिनि, वेंदासीं। हाजी अशरफ हेठि आहियूं, हे दुरुस्त आहिनि। पोइ जेकॾहिं उन्हनि में किथे 20-19 थिए थो त तंज़ीम जे वसीतर मुफ़ाद जे लाइ असां उहा बि ज़हर जी गोरी खाईंदासीं, त 20-19 ते बि असां दरगुज़र करण जे लाइ तयार आहियूं। पर तव्हांखे गोश गुज़ारिश थी कजे त इलेक्शन खां भॼो न। इलेक्शन में चयो 2025 इलेक्शन जो जेको आहे साल आहे, मथां कंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि हुजे त असां को साल मुदो वधाईंदासीं, 2 साल मुदो वधाईंदासीं। उहे पीरियड, उहे ॻाल्हियूं वक़्तु गुज़री विया जो दोस्त 2-2 साल वधाए वेंदा, 3-3 साल बि ईअं वधाए वेंदा। ऐं जेको आहे सो हाणे इहा शइ कान थींदी, न को मुदो वधंदो, न का ॿी का ॻाल्हि थींदी। मुदो तॾहिं वधे हा जॾहिं तव्हां असां उहिदनि में बरक़रार हुजूं हा। तव्हां पंहिंजो सेप्टेंबर 17 ते या 19 ते 2023 में